जी नाज़रीन भली कार चंदासीं ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं कराची में सिंध हुकूमत एहतजाज कंदड़ ट्रांसपोर्टर्स विच में ॻाल्हियूं कामयाब थी वियूं आहिनि। अपडेट कंदासीं ट्रांसपोर्टर्स एसोसिएशन के वफ़द की सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन से मुलाकात थी है। निसार हुसैन जाफरी और गुलाम यासीन न्याजी की सरबराही में वफ़द जूं सूबाई वज़ीर से ॻाल्हियूं थियूं आहिनि। अपडेट कंदासीं मुलाकात दौरान शब्बर मलिक, हाजी यूसुफ, जान आलम, फजल इलाही, हाजी एलियास और बिया मौजूद आहिनि। मुलाकात में ट्रांसपोर्टर्स पारां शर्जील इनाम मेमन के मसलन के हवाले से आगाही ॾिनी वई। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन तरफां ट्रांसपोर्टर्स के ख़दशा ख़त्म करने की ख़ातिरी कराई। खबर अवां शेयर कंदासीं ट्रांसपोर्टर्स के ख़दशनि के ख़त्म करे मसलन के हल कयो वेंदो। इहो चवण आहे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन जो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन एहतजाज वारे हंध पहुची वियो, अॻुवाणनि सां ॻाल्हियूं कयो। तफ़सील मालूम कंदासीं आमिर सुप्रो खां। जी आमिर, छा तफ़सील आहिनि? बिल्कुल सिंध जो सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन ट्रांसपोर्टन के एहतजाज में पहुतो है कि ट्रांसपोर्टन जो है इतमाद कंदे जो एहतजाज है वो खत्म किया है। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन यो भी है कि एहसास है तो ट्रांसपोर्ट इन महिल मेहरबानी अवां जी अपडेट करण लाइ।